अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ आहियां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब ऐं दो दो जी। त इन खां पहिरियां मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ड्रामा सीरियल दो दो जेको आहे उनमें तमामु बहितरीन एक्टर कमु करे रहिया आहिनि। ज़हर ज़िंदगी में कमाल ख़ान ॾिठो, कमाल ख़ान अहमद अली शेख बैन में कमु करे पियो ऐं तकरार जो मीर इरफान शेख। उनखां अलावा हाणे दौलाब में मुराद जो कैरेक्टर ॾिसो पिया, साईं निसार शाह ऐं सदोरो धाड़ेल। इहो तव्हां ॿुधो हूंदो ऐं हर माण्हू जी ज़बान ते इहो हूंदो हो, छो त PTV जो जॾहिं दौर हूंदो हो त हुनमें ड्रामो हुयो सदोरो धाड़ेल जो। ऐं उनखां पोइ दरिया पार फिल्म आई, उनमें बि मेन कैरेक्टर हुयो सदोरो धाड़ेल जो। त उहा जेको कैरेक्टर आहे असद कुरैशी, तमामु हिकु सिंध जो वॾो नाले वारो अदाकार आहे, उहो बि हिन दो दो में अचे पियो। ऐं उनखां अलावा ॿिया खोड़ सारा अहिड़ा एक्टर आहिनि जेके PTV जा आहिनि। ऐं ज़ुल्फ़ी शाह केसटी दौर खां हुन जी मज़ाहिया वीडियो, मज़ाहिया क्लिप्स ॿुधंदा ईंदा हो, ॾिसंदा ईंदा आहियो। त उहो बि हिन में ऐं राधा बागड़ियाणी, उहो त मशहूरु आहे हिन वक़्तु मेहरान चैनल ते प्रोग्राम हले पियो, उहा बि त हिन में कमु करे पई सां। ऐं पंहिंजो जेको हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश, उहो बि ॾिठो हर दफ़ा मज़ाहिया कैरेक्टर में अचे थो। हाणे हिन में बि उहो मज़ाहिया कैरेक्टर में ईंदो। तमामु ज़बरदस्त हिकु ड्रामो दो दो। ऐं दोस्तों छा मुंहिंजी फिल्म जलाद ॾिठी आहे? कंहिं फिल्म जलाद ॾिठी आहे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदव। ऐं हिन वक़्तु जलाद फिल्म तमामु ज़बरदस्त नमूने हले पई ऐं न्यू प्रोजेक्ट जे लाइ कहिड़ो खणी ईंदुसि उहो बि खे जल्द ॿुधाईंदुसि। ऐं तयारियूं हलनि पियूं हिकिड़ी नई फिल्म जी, ऐं उहा हिकु तमामु ज़बरदस्त फिल्म हूंदी। ॾिसंदव हुनखे जीअं जलाद खे ॾिसो पिया, जलाद तमामु ज़बरदस्त नमूने दोस्त ॾिसनि पिया, अहिड़े नमूने ई हिकिड़ी ॿी फिल्म खणी ईंदुसि जंहिंमें दर्द इश्क मोहब्बत जी कहाणी हूंदी। ऐं तमामु जल्द उहा जेका फिल्म आहे खे ॾेखारींदासीं ऐं तमामु ज़बरदस्त नमूने उनजी जेका रिकॉर्डिंग आहे जेका थींदी उहा बि खे ॾेखारींदासीं। पर हिन वक़्तु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी। दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त नमूने हले पियो, तमामु घणो मक़बूल थी रहियो आहे। ऐं मुराद ऐं राज़न वारो जेको झेड़ो आहे उहो तमामु ज़बरदस्त नमूने उहो ॾेखारियो पियो वञे, हुनजो फ़ैसिलो थी वियो आहे। खे ख़बर आहे त सोढल जेको आहे शाहनवाज़ ख़ान जी ॼार में जकड़जी चुको आहे। हाणे सोढल एॾो मजबूर थी चुको आहे त सोढल जी मंग जेका आहे, सोढल जी मोहब्बत जेका आहे उहा ककर खे ॾिनी वेंदी आहे। ककर हुन सां शादी करण जूं तयारियूं करे पियो। फ़ैसिलो थी चुको आहे, फ़ैसिले जो हाणे बाक़ी रहे थो जवाबु। हाणे उहो अॼु जी किस्त में हुनखे जवाबु ॾींदा ऐं जवाब में उहो शाहनवाज़ ख़ान हुननि ते प्रेशर विझी करे ही मंग आहे सोढल जी उहा हुनखे ॾिनी वेंदी। होॾो पीरल जेको हिननि जी क़ैद में आहे, पीरल खे ॿुधाइनि था त जी भेण जेको आहे हिन फ़ैसिले में ॾिनी वई आहे ऐं पीरल ते वॾो तशदुद कयो पियो वञे ऐं उनखे मारण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिन पीरल खे तॾहिं छॾींदा जॾहिं हुन जी शादी थी वेंदी। शादी कंहिंजी थींदी? ककर ऐं मीर जेको आहे इरफान शेख जेको सोढल जो कैरेक्टर करे पियो। ऐं सोढल जी जेका मंग आहे उन्हनि जी शादी जॾहिं थी वेंदी पोइ जेको आहे हिन खे छॾियो वेंदो। होॾा मुराद वारा जॾहिं ॿाहिरि आया, मुराद वारा वॾो हिन सां फ़साद कंदा, छो त शाहनवाज़ ख़ान जी इहा चाल हुई त मुराद ऐं
सोडल वारा पाण में हिक ॿिए सां विढ़नि, छो त उहे न पिया चाहिनि त जेका हीअ असांजी छोकिरी आहे फ़ैसिलो जेको आहे हुननि जे ख़िलाफ़ु वियो आहे। हालांकि हुननि ई हिन जो माण्हू मारियो हो, पर हिकिड़ो माण्हू जेके बीहारनि था क़ुर खणी वञे थो ऐं उन ते ई हीउ सॼो जेको फ़ैसिलो आहे उहो तब्दील थी वञे थो। हाणे जेके अॻियूं क़िस्तूं ईंदियूं हुननि में हीअ जेका शादी करण लाइ ईंदा, पर हिन में वॾो डफेड़ पैदा थींदो जॾहिं हू छुटी ईंदा पाण में विढ़ंदा, पर पोइ हीअ पंहिंजे जेका मंग आहे उनखे कंहिं बि तरीक़े हुननि खां आज़ादु कराइण जी कोशिशि कंदा। पर हिन वक़्तु सोडल पंहिंजी मंग खे चए थो त असांखे हीउ फ़ैसिलो क़बूलु करिणो पवंदो। अगरि असां फ़ैसिलो क़बूलु न कयासीं त मुराद वारा जेके आहिनि उहे कोन छुटी सघंदा। इन जे करे हीअ ॿिन्हिनि खे ज़हर पीअणो पवंदो जुदाई वारो। ऐं वॾो मंसूर ख़ान जे तंज़ीम ते बि वॾो घेराव कयो पियो वञे। हाणे हीउ जेको SHO आहे तमामु घणो प्रेशर हिन ते विझंदो, DSP प्रेशर विझंदो, पर हीअ अञा खुली न सघिया आहिनि। हाणे ॾिसंदासीं त इन्हनि जो टकराउ कीअं थिए थो। उन ते पंहिंजे अलीअ संचर खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।